पीपी क़यादत केतिराई भेरा कोशिशूं करण बावजूद घोटकी जे महर भाइरनि खे पंहिंजो करण में नाकाम थी वई। महर भाइरनि नेठि पीपी खां पंहिंजा रस्ता धार करे वरिता आहिनि। आम चूंडुनि में घोटकी जी सियासत इंतहाई अहमियत इख्तियार करे चुकी आहे। नाराज़गियूं ख़तम न थियण ते सरदार अली गौहर महर PA-19 ते GDA जे प्लेटफॉर्म तां चूंड विझण जो ऐलान कयो आहे। अली गौहर महर खे न परचाइण तां अॻूणे वॾे वज़ीर अली मोहम्मद महर बि एहतिजाजन पंहिंजी टिकट पीपी खे वापसि करे NA 205 तां आज़ाद उम्मीदवार जी हैसियत सां चूंड विझण जो फ़ैसिलो कयो आहे। अली मोहम्मद महर चवाणी त पीपी क़यादत अली गौहर महर खे परचाइण जो वाइदो कयो हो, जेको वफ़ा न थियण ते हुन पीपी खे टिकट वापसि कई। माज़ीअ में घोटकी जी सियासत ते राज कंदड़ पीपी क़यादत हिन वक़्तु सख़्त मुंझारनि जो शिकार थी वई आहे। मियां मिठू, नादर अकमल लिगारी ऐं शहरयार समेत पीपी अॻवान अब्दुल बारी पिताफी जे ॿिनि भाइरनि समेत केतिराई अॻवान संदरा ॿधी पीपी ख़िलाफ़ मैदान में लही चुका आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त पीपी इलेक्शन में कामयाबीअ लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़े थी। साॻी रीत GDA ऐं ॿियनि इत्तेहादनि खे पिणु मैदान मारणु वॾो चैलेंज बणियल आहे।